मस्जिद डडर जे काचटोथर जे ॾूणा इलाइक़े में वाक़िअ आहे। हीअ मस्जिद सांगड़ खां उतर तर ॻोठ डडर शरीफ़ में वाक़िअ आहे। हिन मस्जिद जी अहमियत ऐं रुतबो इन ॻाल्हि जे करे आहे त पीर साईं रोज़े धणी हिन मस्जिद वटि पहिरीं दावत दौरान हिन मस्जिद जो संगे बुनियाद पंहिंजे हथनि मुबारक सां रखियो। इन खां अलावा अंग्रेज़ सरकार हिन मस्जिद खे 2 भेरा शहीद कयो ऐं हुर्जमात हिन मस्जिद खे ॿीहर तयारु करायो। रोज़ियारो उन्हीअ जो बुनियाद रखियो हो। उन खां पोइ वरी छा हिते जेको लूकस हो अंग्रेज़ उन शहीद कई, राय वठ कई, वरी जमात हिन खे नए सिर वरी तयारु कयो। वरी मौजूदु जेको अंग्रेज़ हो पीछे सूर्याबाद थियारे दौरारो वरी उन शहीद कई। वरी टियों दफ़ो माना 2 दफ़ा शहीद कई। वरी जमात कची हाणे वरी 4 दफ़ो पकी कई आहे। वरी जो रुतबो जे करे जो पीर साईं रोज़ रहमतुल्लाह ताला जो संगे बुनियाद रखियो। अंग्रेज़ सरकार हिन मस्जिद के साड़े ख़त्म करण जी कोशिश कई, जंहिं दौरान हिन मस्जिद में मौजूद कुरान पाक कुदरती तौर महफूज़ रहियो। हिन मस्जिद ते मस्जिद डडर नालो पवण जा कुछ सबब हिन तरह आहिनि। असल में ये देह हुई डडर शरीफ देह हुई, देह जे नाले सां ये मस्जिद जो नालो डडर शरीफ रखियो। ऐं भरिसां ढंढ बि आहे, डडर शरीफ जे नाले सां ढंढ आहे वॾी, उन जे हिसाब सां असल में त देह जे हिसाब सां। अंग्रेज़ खे बि मारे मनायूं, अंग्रेज़ खे बि मारे मनायूं, बेजी बेजी कंदाया ॾेई सिर कंदाया, अंग्रेज़ खे बि मारे मनायूं, बेजी बेजी कंदाया ॾेई सिर कंदाया, अंग्रेज़ खे बि मारे मनायूं, अंग्रेज़ खे बि मारे मनायूं।